झोल में एसडीओ इरिगेशन तरफां वणकारी मुहिम जी शुरुआत कई वई आहे। एसडीओ इरिगेशन मोलाबख्श लगारी सब डिवीजन झोल में बूटो पोखे वणकारी मुहिम जी शुरुआत कई। उन मौके ते ॻाल्हाईंदे एसडीओ इरिगेशन मोलाबख्श लगारी चयो त वण इंसानी जियापे जो अहम सबब आहिनि। न सिर्फ़ इरिगेशन पर हर माण्हू खे पंहिंजे हिसे जो वण लॻाइण घुर्जे। हुन चयो त हू कब्ज़े हेठि ज़मीननि जी सर्वे कनि पिया जिन तां पिणु कब्ज़ा ख़तम कराया वेंदा। जियापो आहे इलाइक़े जो सभिनी इलाइक़नि जो उन जे हवाले खां वणकारी में असांजो सॼो स्टाफ बेलदार खां वठी डायरेक्टर ताईं ज़मींदार साहिबान एफओ वारा आहिनि जेके बि आहिनि या जेके बि सोशल लाइफ में असां सां गॾु आहिनि इंक्लूडिंग जेका पुलिस वारो आहे को साफ़ी दोस्त आहे को ज़मींदार आहे ॿियो को बि इलाइक़े जो माण्हू उहो हुन सां पार्टिसिपेट करे थो। प्रायोरिटाइज़ कबो आहे पहिरीं त भई हिन इलाइक़े में मसइलो कहिड़ो आहे। ठीकु आहे, मसइलो छा पहिरीं त मसइलो वॾे में वॾो वाटर शॉर्टेज जो शुक्र अल्हम्दुलिल्लाह उहो पूरो थियो। छो उन टाइम ते असां ॿिए कंहिं शइ में हथु विझणु न पियो। टारगेट इहो त भई पाणी आहे त सभु कुझु आहे। ठीकु, हा उहो तक़रीबन माशाल्लाह शुक्र अल्हम्दुलिल्लाह पूरो थियो। हाणे जॾहिं असांखे सिलेक्ट टाइम आहे माना हींअर असां ॿिया एक्टिविटीज़ करे सघूं था त उन में असां हिकु त अभ्यान जी रिकवरी प्लस ही वणकारी। टी शइ इहा आहे त भई असां इहा लैंड रजिस्टर्स मां पहिरीं असेसमेंट था कयूं त असांजी ज़मीनूं किथे किथे आहिनि किथे किथे एक्यूपाए थियनि उहे हिकिड़ी लिस्टूं ठहनि पिया थियूं। इहा विदिन 15 to 20 डेज़ असां इन जो असांजो अची वेंदो डेटाबेस अची वेंदो असांजो ऐं यकीन सम्झिजो त उन में बि असां हथु विझंदासीं। उन मौके ते डायरेक्टर नारा केनाले मंसूर मेमण चयो त खेनि मथी लेवल खां वणकारी मुहिम जी हिदायत थियल आहे जंहिं तहत वण पोखिया पिया वञनि जिन जी हिफ़ाज़त बि कई वेंदी। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk